तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई हाणे गुलण जी शादी हाकिमज़ादी सां थी वेंदी या उते सिजावल वञी करे ॿिन्ही खे कहाणी हथियारनि सां पूरो कंदो, या उते मूसा वञी करे हाकिमज़ादी ऐं गुलण खे पूरो कंदो, या उते नवाब खान इन चाल में कामयाबु थी वेंदो। छा थींदो नेक्स्ट एपिसोड में गुलण जो, हाकिमज़ादी जो, या वञी करे मूसा सिजावल ऐं भावर गॾिजी करे ॻोठ जे मथां ट्राको मचाईंदा बारूद जो, या मीर बादर खाई मोटी ईंदो। सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो ऐं आराम सां तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। ऐं थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे ऑल ते करे फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया हो त उन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। कहाणी तव्हांखे मुख़्तसर ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे उन में भावल वेंदो ऐं सिजावल खान खे चवंदो तुंहिंजी भेण जी शादी नवाब खान गुलण चरसी सां करे रहियो आहे। सिजावल पहिरियां एतबार न कंदो, पोइ एतबार कंदो, पोइ चवंदो अगरि इहा ॻाल्हि सच आहे त पोइ गुलण बि मरंदो, हाकिमज़ादी बि मरंदी ऐं नवाब खान खे मां पूरो कंदुमि। मतिलबु ईअं सभु छितो थी पवंदो कावड़ ऐं गुस्से में। ऐं मूंसां बि मिलंदो आहे, ॿुधाईंदो आहे त मां कीअं नाकाम थी वियुमि। पोइ ई किस्ता वारी कहाणी ॿुधाईंदो त मां कीअं उन घर में न घिरी सघियुमि नवाब खान जंहिंमें सलीम कुझु ॻाल्हाईंदो त इन सिजावल कावड़जी पवंदो। ऐं अॻिते मूंसा उन खे थधो कंदो, सिजावल खान खे चवंदो त असां कंहिं न तरीक़े हिकु न ॿ ॾींहं जे अंदरि जेको हाकिमज़ादी खे उतां कढी वठंदासीं। ऐं मूसा जेको आहे सिजावल सां गॾिजी करे, भावल सां गॾिजी करे प्लैनिंग ठाहींदा ऐं कुझु न कुझु करण जी कोशिशि कंदा त जीअं हाकिमज़ादी ऐं गुलण जो निकाह न थी सघे पाण में। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में इहे तव्हां सीन ॾिसंदो ऐं मीर वञी सिजावल खे चई ईंदो आहे उतां अॻिते त तुंहिंजी भेण जी शादी हाकिमज़ादी जी असां कयूं था पिया गुलण मवाली सां, ऐं गुलण जा त हाणे पेर ई नथा टिकजनि ज़मीन ते, हू त उॾरी रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे। बहरहाल नेक्स्ट एपिसोड में जेको आहे नवाब खान ख़ुशि हूंदो त इहा शादी कीअं न कंहिं तरीक़े थी वञे ऐं सिजावल जी बेइज़ती जो ख़ात्मो थी वञे, बेइज़ती थी वञे।